नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के लाड़काणो में खबर ॾींदा हलूं त रतो तेरो जे इलाइक़े में मुबैना अगवा थी वयल नौजवान नारी 2 लाख एवज़ पंजाब जे इलाइक़े रहीमयार खान में विक्रो करण जो इंकशाफ थियो है। रतो तेरो जे इलाइक़े में 3 महीना अॻु मुबैना अगवा थी वयल 18 वरनि जी काइनात के पाड़ेसरनि पंजाब जे इलाइक़े में 2 लाख रुपयनि एवज़ विक्रो करे छॾियो हो, जंहिंखे 3 महीननि ताईं ज़्यादती जो निशानो बणायो वियो। मुतासिर नारी काइनात सूमरो जो चवणु आहे त पाड़ेसरी गुलज़ार अबड़ो संदसि भेण हाजरा सां गॾिजी अगवा करे रहीमयार खान जे इलाइक़े जेठ भट्टा जे रहवासी 40 सालनि जे आज़म शेख वटि विक्रो कयो। आज़म शेख जैली निकाह नामो ठाराए 3 महीननि ताईं ज़्यादती कंदो रहियो। हिन चयो त वज वठी रहीमयार खान पुलिस वटि पहुतसि, पुलिस अदालत में पेश कयो, जिते बयान बाद अदालत केस संदसि पीउ सरवर सूमरो हवाले कयो। हिन चयो आहे त मूंसां ज़ुल्म थियो आहे, 3 महीननि ताईं जवाबदार ज़्यादती जो निशानो बणायो। आज़म शेख समेत गुलज़ार ऐं संदसि भेण हाजरा खिलाफ कार्रवाई करे इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।